अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में आवाज़ी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन ई दुआ सां जिते ॿुधो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। मोज़िज़ ख़ातिन हज़रत, ईअं आहे त रमज़ान मुबारक जो ही ख़ैर सां वक़्तु गुज़रे पियो थो। हर साथ पंहिंजे अंदरि में नेकीअ जो हिकिड़ो वॾो जहान खणी अचे थी ऐं जेतिरो असां इन महीने में परवरदिगार असांखे इनायत करे ऐं असां उनजे हुज़ूर में ख़िदमत करे सघूं, उहा घटि आहे। ॻाल्हि मज़हब जी न आहे, ॻाल्हि उन सोच जी आहे जेका ख़िदमतुनि सां तालुक़ु रखे थी। ऐं हूअं बि असांखे ज़िंदगी में इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त असीं कंहिंजे कहिड़े काज में उनजो हथु वधाए सघूं था। अवां जूं महिरबानियूं पले पवंदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते ज़िक्र थींदो आहे त तव्हांजो हुलियो कीअं आहे, तव्हांजी ड्रेसिंग कीअं आहे, तव्हांजो लुक कीअं आहे। त मां सम्झां थो टेलीविज़न ते कैमरा जे पोयां मूं तक़रीबन 18 साल गुज़ारिया आहिनि ऐं ॼाणा थो त लुक कीअं हूंदो आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त टाइम भरिजी ईंदो आहे ऐं दिलि में ख़्यालु हूंदो आहे त अॼु किसा को रिकॉर्ड करिणो आहे, त पोइ सादो सुधो हुलियो हूंदो आहे। कॾहिं रुॻो रागनि में, कॾहिं बेतनि खां बेज़ार वारी ॻाल्हि आहे, त उन खे महिरबानी करे खिल अचे पई दरगुज़र कंदा कयो। कोशिशि कंदुसि त थोरो सुहिणो सिबतो थी वञे पाण खे साम्हूं पेश कयां। बाक़ी जेका सेबताइप आहे, जेका सूंहं आहे, सा त दरअसल इंसान जे अंदरि जी आहे ऐं हुन मां अहसासु थिए थो त ख़ूबसूरती कीअं रोशन किरणनि जीअं झातियूं पाए थी। अवां सां ज़िंदगी जी ॻाल्हियूं कंदो आहियां ऐं तव्हांजा टेलीफ़ोन्स इलाही मिलनि था, अवां जी मोहबत जाम मिले थी, ख़त मिलनि था, ईमेल्स मिलनि थियूं ऐं केतिरा इशूज़ आहिनि जेके माण्हू चवंदा आहिनि, असांजा दोस्त चवंदा आहिनि, मुंहिंजा ॿुधंदड़ चवंदा आहिनि त असीं तव्हांजी ख़िदमत में उहा जेका उनजी सोच आहे उहा अवां जी ख़िदमत में पेश कयां। मिसाल तौरु मूंखे नियाणियुनि इलाही टेलीफ़ोन कयूं, मतिलबु उन्हनि जो इहो हुयो त मां तव्हां सां ज़िक्र कयां त उहे ख़वातीन जंहिंजूं शादियूं कोन थियूं थियनि, उहे जॾहिं पंहिंजे घर में उनजी उमिरि वॾी थी वञे थी, त जेके सलूक आहे उहो ॾाढो अजीबो ग़रीब आहे ऐं ख़ासि तौर ते उन्हनि सां जेको सवालनि जो सिलसिलो आहे उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो। ॿ नशिस्तूं पहिरीं मूं अवांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो हुयो त जिन नियाणियुनि खे शादी खां पोइ औलाद कोन थो अचे, त उन सां जेका सवालनि जी बेवाजिबी आहे सा शदीद तरीन हूंदी आहे ऐं इन करे थिए थो त केतिरियूं नियाणियूं त पंहिंजनि घरनि मां प्रोग्राम्स में, महफ़िलुनि में, शादियुनि में शिरकत ई कोन कंदियूं आहिनि, छाकाणि त माफ़ु कजो जुमिलो ग़लति आहे, माण्हू मुंहुं पटे वेंदा आहिनि, सवाल एतिरा कंदा आहिनि जो हीअ छा आहे, हू छा आहे, फलाण छा आहे, धमाको छा आहे, जो उनजी वरंदी ॾाढी ॾुखी थी पवंदी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको मौज़ू आहे ॾाढो सेंसिटिव आहे, यानी माना ॾुखियो इन करे आहे जो माना इन मौज़ूअनि ते घटि ॻाल्हाए वेंदा आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं शादी न थी, माण्हू पंहिंजे घर ते आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे पियो थो, त उन सां असांजो छा कार व्यवहार आहे जो असां लाॻीता सवाल पुछूं त इहो छो थियो, कीअं थियो, छा थियो। मिसाल तौरु असीं हिकिड़ो जुमिलो इहो बि ॻाल्हाईंदा आहियूं त भई जेको रिश्तो आहे सो आसमाननि ते तइ थींदो आहे, माना मथे सभु रिश्ता तइ थींदा आहिनि। हलो खणी इन खे जेकॾहिं ईअं बि वठूं था ऐं मुक़दर में बि हूंदो आहे, इहे सभु शयूं पंहिंजे पाण हूंदियूं आहिनि, त रुॻो सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां सभु शयूं सम्झूं था ऐं असां कंहिंजी तकलीफ़ खां, कंहिंजे ॾुख खां वाक़ुफ़ु आहियूं, त असां छो उनजे ॾुख खे वधाइणु चाहींदा आहियूं, छो असां खोट खोटा कंदा आहियूं। ॾिसो, वक़्तु आहे न, दिलि में न कजो, इहे ॻाल्हियूं तमामु ज़रूरी आहिनि। वक़्तु आहे न, उहो ज़ख़्म ते कड़ी ॿधी छॾे थो। तव्हां नोट कजो त जीअं को कचो ज़ख़्म हूंदो आहे, पोइ उन ते हिकिड़ी कड़ी ॿधणु शुरू थींदी आहे, पोइ कड़ी सख़्तु थींदी आहे, पोइ वक़्त सां उहा कड़ी जेका साटी वेंदी आहे त ज़ख़्म जो निशान रहिजी वेंदो आहे। ज़िंदगी बि ईअं ई आहे, माना ज़िंदगी में ज़ख़्म मिलनि था, उनखां पोइ वक़्तु उन्हनि ते हिकिड़ी कड़ी ॼमाए थो, उहा कड़ी सख़्तु थिए थी ऐं पोइ पंहिंजे वक़्त सिर उहा लही वञे थी, त निशान रहे थो, तकलीफ़ उनखे में अची वञे थी। पर जेकॾहिं उन कड़ीअ खे असां बार बार हटायूं न, रिमूव कंदा रहूं, त वरी ज़ख़्म थींदो, उहो ज़ख़्म ठीकु थियण में टाइम वठंदो। त जेका असांजी इंक्वायरी आहे न, जेका असांजी पुछ आहे न, उहा उन ज़ख़्म जी कड़ी हटाइणु आहे। मिसाल तौरु शादी न थी, छो न थी ॿुधायो वञे, न थी, ठीकु आहे, हाणे उनखे छा थो करे सघिजे जेकॾहिं इन में का शइ थी वई आहे त, पर असांजो सुवालु मुस्तक़िल जारी रहंदो, इहो छो थियो, इहो छा लाइ थियो, कीअं थियो। त छा असीं नथा करे सघूं त असीं सवालनि जी जेका स्पीड आहे उनखे घटायूं, सवालनि जो अघु घटायूं। असां पाण सवाल जा निशान छो बणिजी विया आहियूं, बसि इहा हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे जेका असांखे सोचणु घुरिजे। असां छो नथा पंहिंजे जुमिलनि खे रोके सघूं, असां छो नथा ॻाल्हियुनि खे स्टॉप करे सघूं त असांखे उहा ॻाल्हि करणी ई कान्हे का। इंसानु जेतिरो ज़बान सां कंहिंखे ॾुखाए थो न, ओतिरो ठीकु आहे, निगाह मटिजे थी त ॾुखु थिए थो, को फलक चेंज आहे त ॾुखु थिए थो, पर जेको ॾुखु ज़बान ॾिए थी न, उहो ॾुखु तमामु घटि कंहिं ॿिए लिहाज़ खां नसीब थी सघे। त अॼु
तव्हांखे सॻो में बसि हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि करणी हुई, ज़बान ते ख़्यालु रखो, ॻाल्हाइण ते ख़्यालु रखो। ज़बान जी मरम आहे, ज़बान निश्तर आहे, त छो न उहा ज़बान मरम हुजे, निश्तर न हुजे। नंढड़ी ॻाल्हि आहे, तमामु नंढड़ी ॻाल्हि आहे। केतिरा इस्म अहिड़ा आहिनि जेके दिलि खे ॾुखो ईंदा आहिनि, बसि हिन जो ख़्यालु रखिजो। मालिक करीम मौक़े दामे दरमे कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। अलाह पाक तव्हांजो दर्जात बुलंद करे, ख़ुशीअ जो शादी आबाद जो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। रमज़ान शरीफ़ जो ख़्यालु कजो ऐं ॾिसजो चौधारी तिखो जेको तव्हांजी मदद में मुस्तहिक़ आहे ऐं तव्हां हुनजी भरपूर मदद करे सघो था या थोरी बि करे सघो था, का ॻाल्हि कान्हे, त हुन में देरि न कजो। अलाह जे अमान में फ़ी अमान अल्लाह। वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। सदाईं गॾु।